अड़े चाढ़ियोसि कोट ते। मीर साहिब जो इहो हुकुम माण्हुनि लाइ ॾियण त मौत जो परवानो। मौत त आसान आहे, पर कोडीजीअ जे किले अंदरि खुड़ियूं रगड़े मरण बदतरीन मौत थींदो। खैरपुर जा मीर जंहिंखे बि उहा सज़ा ॾींदा हुआ, कैदी ॼण जीअरे ई मौत सां माण्हू लॻा। कोडीजीअ जे इर्द गिर्द टकिरियुनि ते इंसानी अवाइली पत्थर वारे दौर जा केतिरा ई क़दीम कोंजाण वधा विया। उन टकरीअ जे केतिरनि गारुनि में पत्थर जे शुरूआती, विचें ऐं आख़िरी दौर जा वॾ टुक ऐं शिकार लाइ कतब ईंदड़ औज़ार बि मिलिया। पहाड़ जी मथी किंगरीअ वारी गुफ़ा में राकास जो रोणो अॼु बि माहिरनि खे वधीक तहक़ीक़ लाइ सघे। उन पहाड़नि जे दामन में हिकु अहिड़ी बस्तीअ जा आसार बि हथ आहिनि जेकी कोडीजीअ जी क़दीम तहज़ीब खां बि अॻु जा लॻे। अहिड़ी तरह कोडीजीअ जे आसपास क़दम क़दम ते इंसानी इर्तिक़ाई दौर जा निशान मिलनि। कोडीजी किले जे भरिसां तारीख़ खां 5000 साल पुराणा आसार 1955 ऐं 57 धारे कोटरे हथ कया विया। ही खंडरात ड्रेग में 600 फुट, वेकर में 400 फुट ऐं ज़मीन खां 40 फुट खनि बुलंदीअ ते आहे। खंडरात मुख्यनि ॿिनि हिसनि में विरहायल आहिनि, हिकु कोट जी बुलंद दीवार ऐं ॿियो हेठां शहर। कोडीजी फिटल शहर ही उहो शहर आहे जेको मुंज दड़े जो हमअसर आहे। कुझु जेके माहिर आहिनि उहे चवनि था पिया त मुंज दड़े खां बि अॻु जो ही शहर आहे। हितां जेके लधल शयूं आहिनि उहे तमामु मुनफ़रिद आहिनि, जेके उते मुंज दड़े जे म्यूज़ियम में पियल आहिनि ऐं उतां कुझु खणी आहिनि पाकिस्तान जे म्यूज़ियम में पियल आहिनि, उते इस्लामाबाद में बि आहिनि। त हीउ हिकिड़ो तारीख़ी विरसो आहे जेको असांजो हिन ते अञा कमु थियणो आहे ऐं जेका हिन जी सही माना में खोटाई न थी आहे ऐं खोटाई करणु खपे। जेके आर्कियोलॉजी जा माहिर हुजनि उहे अचनि ऐं हिनखे थोरो जेको शइ आहे चौधारी भित कढी अथऊं, पर पोइ भित जेका कंडीशन आहे उहा का घणी न आहे। ठिकर जा थांव तमामु घणा आहिनि जेके नज़र अचनि था पिया। कोडीजीअ जे आसारनि में लिकियल कुराड़ो कोट दुनिया जे पुराणनि कोटनि में आहे। ख़ासि करे बरे सगीर जे क़दीम कोटनि जो सरवाण आहे। कोट जे थुल्ही अॾावत ऐं मज़बूती ॾिसी चई सघिजे थो हुनखे अॾींदड़ बि हिकु सुठी सुधरियल क़ौम सां तालुक़ रखे। सिंध जे ॿियनि कोटनि वांगुरु ॾीजीअ जो कोट बि टालपुर जे दौर में ठाहियो। कलोड़नि खां पोइ टालपुर सिंध जा हुकुमरान थिया त सिंध कलोड़नि या उन खां अॻु हिकु सॼो मुल्क हूंदी हुई। मीरनि उनखे टुकड़ा टुकड़ा सिंध जो हिकु टुकड़ो हैदराबाद जे मीरनि क़ाबू कयो, जंहिंमें बि 4 ॼणा मीर सूबेदार, मीर मोहम्मद ख़ान, मीर नूर मोहम्मद ऐं मीर नसीर हिसेदार थिया।
सिंध जो ॿियो टुकड़ो मीरपुर ख़ास जे मीरनि सोभो थियो ऐं टियों खैरपुर जे मीरनि पंहिंजी जागीर रसाई। मीरनि जी सिंध जे विरहाङे में खैरपुर जो इलाइक़ो मीर सोहराब ख़ान खे हिसे में आयो। मीर सोहराब ख़ान 1775 ईस्वीअ में मीर चाकर ख़ान जे घर पैदा थियो। घराणे जी रस्म रवाज मुताबिक़ तालीम ऐं तरबियत हासिल कयईं। जवानी में ॿियनि मीरनि सां गॾिजी जंगनि में हिसो वरितो। रियासत खैरपुर जे पहिरियां हुक्मरान मीर सोहराब ख़ान बि पंहिंजे रियासत जे हदुनि जी हिफ़ाज़त ख़ातिर कुझु क़िला तामीर कराया हुआ, जिन मां थर जे इलाइक़े में इमामगढ़, जोधपुर, जैसलमेर जे दंग ते शाहगढ़ ऐं क़िलो अहमदाबाद नाले सां ॾिजीअ में कोटड़िजी। कोटड़ीजीअ जो क़िलो खैरपुर मीरस शहर खां ॾखण तरफ़ 20 किलोमीटर ते उत्तर ओभर क़ौमी शाहराह ते हिकु नंढड़ी टकरी। कोटड़ीजीअ जी तामीर लाइ बि चवनि था त जंहिं ज़माने में थर, जोधपुर ऐं जैसलमेर रियासतनि में मुकार पियो हो, उन जूं सरहदूं जीअं त खैरपुर रियासत सां गॾियल हुयूं, तंहिं करे बुख ऐं बेरोज़गारी जा सटल लोक इन तरफ़ हलिया। मीर साहबनि बि थरियुनि जी मजबूरीअ जो फ़ाइदो वठी कोटड़ीजी शहर अंदरि ई हिकु टकरीअ ते कोट जी अॾावत शुरू कई ऐं कोट जे कमाईंदड़नि खे पोरिए जे बदिले में हर रोज़ जूअर जी हिकु पाटी ॾींदा। कोटड़ीजीअ जो क़िलो अहिड़ी तरह 1797 ईस्वी में मीर सोहराब ख़ान जे तामीरात जे वज़ीर सराई मोहम्मद सालेह ज़हरी बलोच जे निगरानी हेठि जुड़ी वास। मतस नालो क़िलो अहमदाबाद रखियो वियो। क़िले जे शाही दरवाज़े जी पेशानीअ ते इहा मोहर हणी वई, क़िला अहमदाबाद बरसंगस दिले दुश्मनानस तंगस, यानी अहमदाबाद जो क़िलो पथर ते आहे ऐं दुश्मन जी दिलि उन तां तंग आहे। कोटड़ीजीअ जो क़िलो ज़रे घटि त्रिशूल जहिड़ी शिकिल ठाहे थो। हीउ त्रिशूल नुमा क़िलो चुन जे पथर वारी टकरीअ ते जुड़ियल आहे। टकरी ॾखण ओभर खां उत्तर ओलह पंधु कंदे वञी ॻोड़ी वटि दरियाए सिंध में पेर पसारे। तिरनि जे इस्तेमाल खां सवाइ कोट जी अॾावत ऐं बचाव बंदी लाइ टिनि ॻाल्हियुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। हिकु त कोट खे 3 दिफ़ाई लाइनूं ॾिनियूं वयूं आहिनि। ॿियो, कोट हेठि खां मथे उभो थींदो वञे थो। टियों, कोट जीअं मथे पंधु कंदो वञे थो त सोढ़ी शिकिल अख़्तियार कंदो वञे थो। उन खां सवाइ कोट जी इहा बि ख़ुसूसियत आहे त इहो कुदरती उभ कपरनि ते अॼियल आहे। पासे खां मथे टकरीअ ते लश्कर जी सूरत में चढ़ी अचणु नामुमकिन। जेकॾहिं लश्कर मथे चढ़ी बि अचे त बि उन ते पेर फॿाए विढ़णु मुश्किल। जेकॾहिं माण्हू दीवार ताईं पहुची बि वियो त बि उभियनि मज़बूत दीवारनि ताईं वसण लाइ सिर जी बाज़ी लॻाइणी पवंदी। क़िले में दाख़िल थियण लाइ सिर्फ़ हिकु ई रस्तो आहे, उहो मुख्य दरवाज़े वारो रस्तो। असल क़िलो बि टिएं दरवाज़े खां पोइ शुरू थिए थो, जेको क़िले जो वधि मथां हिसो। इन क़िले जी वॾी ख़ूबी इहा आहे जो टकरीअ जी शिकिल मुताबिक़ नाहे, छो जो टकरीअ में कुझु अहिड़ा हंध बि आहिनि जिते क़िले खे वधाए सघिजे थो ऐं ईअं न कजे। लॻे थो ॼाणी वाणी क़िले जी शिकिल अहिड़ी ठाही वई आहे, इहो ख़ासि तोप जे गोले जे फायर बटण खां ठाहे। जंगी हिकमत अमली मुताबिक़ क़िले जी दीवार में हिसा अहिड़े नमूने ठहियल आहिनि
जो जेकॾहिं हुनखे गोलेबाज़ी कई वञे गोलो अंदरि किरण बजाए ॿाहिरि वञी किरे। अहिड़े नमूने किले में अंदरि नुक़सान थियण जो ख़तरो। मीर सोराब ख़ान 1803 खां 1830 ताईं केतिरा ई साल इन किले ठाराइण में लॻाया। उन मां महसूस थिए थो एतिरा सारा साल उन करे वरिता विया हुआ त जीअं कमु मंसूबे ऐं होशियारीअ सां कयो सघे। ही कोट ख़ालिस फ़ौजी दिफ़ाई इंतज़ामी ॻाल्हियुनि खां सवाइ सिपाहियुनि जे रहाइश तौर बि मख़सूस। किले जे असुली ऐं रहाइशी हिसे ताईं पहुचण लाइ 3 शाही दरवाज़नि मां गुज़री अचणो पवे। पहिरियों दरवाज़ो जेको शाही दरवाज़ो आहे, दिफ़ा लाइ ठहियल कोट जो ही दरवाज़ो इंजीनियरिंग जो कमाल। किले में दाख़िल थियण लाइ ॾखिणी तरफ़ खां अचणो पए थो। आम किलनि जीअं मुख्य दरवाज़े जी हिफ़ाज़त लाइ बि 2 गोल बुर्ज आहिनि। बुर्जनि जी बनावट ईअं आहे जो उन्हनि दरवाज़े खे ॼण भाकुर में टिकोड़े छॾियो आहे। बुर्जनि मां 2 सिधियूं दीवारियूं निकिरी ओलह में 9वें दर्जे जी कुंड ठाहिनि थियूं। कुंड जे भरिसां ई उत्तर में शाही दर आहे। ॿाहिरियनि हमले आवर खे रोकण लाइ बुर्जनि तोड़े दर मथां मारा ठहियल आहिनि। उन खां सवाइ भित ऐं बुर्जनि जे कीड़नि मां बि काह कंदड़ ते मार करे सघे। बुर्ज हेठां वेकरा मथे वञी मफ़रूज़ ठाहिनि था। किंगरियुनि जी पुॼाणी ऐं बुर्जनि जी फर्श ॿाहिरीं तरफ़ खां कुझु इंच काढ न सघे। हिकु त दरवाज़े वारी भित अहिड़े नमूने जी आहे जो दरवाज़े टोड़ींदड़ खे आसानीअ सां निशानो बणाए सघिजे थो। ॿियो दर जे ॿाहिरां एतिरो वॾो मैदान न आहे जो टोड़ी अची दर खे शहतीर या धकु हणी फेराए सघिजे। टियों दरवाज़ो वकड़ ते हुजण करे मथसि हिक ई महिल वॾो हमिलो करणु नामुमकिन। दरवाज़ो ॾखण मुंहुं निहायत पुख़्ते काठ जो जोड़ियल आहे। वॾनि हाथियुनि जे हमले खां बचाव लाइ 234 थुल्हा लोहा नोकदार किल पिणु लॻाया विया आहिनि। मुख्य दरवाज़े मैदान ऐं तंग रस्तो पार करण बाद हमले आवर खे हिक सोढ़े लंघ मां गुज़रणो पवे थो, जंहिं मथां साॼे हथ ते हिक शाही बुर्ज पहरो ॾिए थो ऐं खॿे हथ ते अछे पथर वारी भित आहे। ही सोढ़ो लंघ उत्तर खां ॾखण हली वरी घोड़ीअ जे नाल वांगुरु वकड़ खाई उत्तर तरफ़ वहे थो। उन नाल जहिड़े लंघ में दुश्मन सां जंग जोटण लाइ बुर्ज ऐं दीवारनि में बि कोट रखिया। इन सोढ़े लंघ खे मज़बूत ऐं किले जे दफ़ा खे वधीक यकीनी बणाइण लाइ उन जे विच ते हिकु ॿियो दर बि बीहारियो आहे। ही दरवाज़ो पहिरें दरवाज़े कुझु क़दुरु सोढ़ो आहे। हमले आवर जेकॾहिं पहिरियों दरवाज़ो टोड़े ईंदो त हिन दरवाज़े खे सख़्त मज़ामत सां मुंहुं ॾिनो।
ॿिए दरवाज़े मां गुज़रण बैदि वरी साॻियो सिरगनुमा लंघ शुरू थिए थो, जंहिंजे खॿे हथ ते ॿाहिरीं तरफ़ ओलह ॾखण कुंड वटि मौजूदु मोर्चनि ऐं दीवारनि ते पहुचण लाइ कुदरती थल्हो आहे। थल्हे ते बि हिकु ज़रे घटि चौकोर बुर्ज आहे। बुर्ज ते मारा ऐं तोपूं रखण लाइ ॿुड़का ठहियल आहे। उन सुरंगनि मां लंघ के वरी टियों दर ॾेई बंदि कयो वियो आहे। दरवाज़े जे ॿाहिरां साॼे पासे तोपनि जे गोलुनि रखण लाइ जायूं आहिनि, जिन खे सनियूं लोहियूं ॼारियूं ॾिनल आहिनि। असुल कोट टे दरवाज़े बाद ई शुरू थिए थो। हेठीं सतह वारनि बुर्ज, दीवारनि ऐं दरवाज़नि वारो सारो ठिकसाट सिर्फ़ इन हिसे जे दफ़ा लाइ ठाहियो वियो। फतेह बुर्ज हेठां मोकिरो आहे, मथे हुरी हुरी सोढ़ो थींदो। उन बुर्ज करे सॼे कोट ते ख़ूबसूरतीअ में इज़ाफ़ो अची वियो आहे। कोट जी हर कंब ते आसानीअ सां नज़र रखी सघिजे थी। उहो ठुल्ह दूर खां कंहिं भठीअ जी चिमनीअ जहिं ॾेख ॾिए थो। ठुल्ह हेठां हिकु घण पासो कमरो बि मोर्चे जो कमु ॾिए थो, जंहिं मां हिकु सनड़ी ॾाकण मथे चढ़े थी। मंझंदि ख़ूबसूरत रंगीन फुलकारी थियल आहे। बुर्ज में दाख़िल थियण सां ई हुन जो पटड़ो काफ़ी बुलंदीअ ते आहे, अलबत्त मारुनि मां परे परे ताईं नज़र रखी सघिजे। बुर्ज जो ॿाहिरों पासो पलस्तर हुअण करे सुहिणो ॾेख ॾिए थो। ॿाहिरियुनि किंगरियुनि जे हेठां ऐं फर्शनि वटि ॿाहिरि कार्नस निकितल आहे। हीउ बुर्ज फतेह ठुल्ह जे नाले सां मशहूरु आहे, याने कोट जी फतेह सूरत में फातिह फ़ौज पंहिंजो झंडो इन बुर्ज ते चाढ़े सोभ जो ऐलान कयो। हिन किले जे ओलही पासे जे आख़िरी कुंड ते गोलाईअ ते वेकिरो बुर्ज आहे, जंहिंखे सफ़न सफ़ा या मलिक मैदान बुर्ज चयो वञे थो। इहो नालो मथस इन जे करे पइजी वियो आहे जो इन बुर्ज जे बुनियाद किले जे मथिएं हिसे वारे मैदान में बुर्ज बुलंद थल्हे ते आहे। थल्हे ते चढ़ण लाइ 5 खनि ॾाका ओरांगड़ा पवनि था। किले में ॿिया बि बुर्ज मौजूदु आहिनि। शहीद बादशाह बुर्ज, जैसलमेर बुर्ज, मरियम बुर्ज आहिनि। इन्हनि खां अलावा वरी पोइ हिकिड़ी ग़ुलाम गर्दिश आहे, जंहिं फसील चऊं या बैरिक चऊं, उहा बि मौजूदु आहे। कोट अंदरि मथे हिसे में रहंदड़ माण्हुनि खे पहुचाइण लाइ हिकिड़ो तलाउ ठहियल आहे, जेको चयो वञे थो त पाणीअ जे ज़ख़ीरे तौरु कमु ईंदो। मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ इहो हौज़नुमा खॾ पाणीअ जो तलाउ थी नथी सघे, छो जो हौज़ जी ओसारी चुन सां थियल आहे। हौज़ जे तरे खे बि चुन मिलियल मसाले सां रसो बणायो वियो आहे। उन खां सवाइ उन जी ओसारी एतिरी गुथियल नाहे जो पाणीअ जे सहमे खे रोके सघे। हौज़ में पाणी भरण लाइ का बि नाली सोराख़ वग़ैरह न छॾियो वियो आहे। तलाउ जी सफ़ाई ऐं गंदे पाणी निकाल लाइ अंदरे पासे या तरे में का बि मोरी वग़ैरह न आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा बारूद रखण जे लाइ महफ़ूज़ जाइ सम्झी वई आहे। पहिरियों त उहा सभ खां मथां ऐं महफ़ूज़ मंज़िल ते आहे। उन खां सवाइ इहा वेढ़ांद वारे जाइ वटि आहे, जीअं कोट जे बचाव कंदड़नि खे ज़रूरत वक़्तु बारूद मिली वञे। कोट जे मथिएं हिसे में ओभर ॾखण दीवार जे विच ते मीरनि जी रहाइशगाह ऐं हरम आहे। ओॾिजीअ जो किलो लड़ाईअ खां सवाइ अमन जे वक़्तु बि मीरनि जे रहाइश तौरु कमु ईंदो हो। कोट जे आख़िरी छेड़े ते जैसलमेर फुल भरिसां हिकिड़ो तख़्त ठहियल आहे। उन पथर जे ख़ूबसूरत तख़्त ते वेही वालीअ रियासत ईद बरात या कंहिं वॾे ॾींहं ते दरबार लॻाईंदो ऐं किन अहम फ़ैसिलनि जो बि ऐलान कंदो।